ये वठे सोटी दी जी वाह हे कुछ टोकन दी जी वाह स्कूटर वारो अचे हाँ। उन्हीं का 50 रुपयो हाँ कार वारे का 150 रुपयो हाँ ये सुठे तरीके से पांजो इते बिया हाँ अगर काई भी गलती कई न हाँ तो नौकरी मां कढी छडदो मैं न वरना मां गलती की कंदम ठीक है न न बिल्कुल हाणे मां हलां तो ठीक है बा ऐं ॿुध शिकायत जो मौक़ो ना अचे नहीं तो बाबा नहीं तो जंहिं बि शिकायत मूंखे कई न हाँ। उनकी कढी न छॾंदो न मां। दिल जाए कर दूंगा बा दिल जाए कर मां बिया तो वनी उते ठीक है ठीक है हाणे मां हलां तो हाणे तूं ठीक हिते आहे। बीह बी कमकार कर ठीक आहे जी उते भी हाँ, गेट गेट पे ते बिया बीह वञी उते बिया ना हाँ गेट ते बीह वञी अचे को हाणे जेको आयो वठणो मां पैसा रस्तो छॾे बि न तो वो तो कर बिया अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साला खैर खैर खुश हाँ भाई टोकन दी ठीक है चाबी पे कर बाबा गाड़ी अगला वालू गाल बुध हाँ बा बाबा गाड़ी मुंहिंजी ॾिस न चङी तरह सुणे छॾ इहा ई गाड़ी मां ईअं तो कोई तो काथी हूंदो भाई ए टिकली है तो मां जैसे ना टिकली है तो अगर वडी नहीं आना टोकन ना ठीक पता है, यही ठीक है, थी ना ठीक है, ठीक है। बाकी नहीं करे फजीलत सही आहे ठीक यार करी गाड़ी न पिया रही थी या फिर मां के पढ़ाए ना लेवा नहीं गाड़ी वती तो जण दे अदरी कदी गाड़ी ठी न थे अब टोकन वठ हे छा आहे ए टोकन आ गाड़ी जो पैसा मोटा दे वरदो मां टोकन पैसा त मां न ॾींदो छो न टोकन वठंदो न मां पैसा ॾींदो आहियां छो तुझो पार्क आया त सॼे पाड़े में मुंहिंजो नालो आहे नालो थी पोइ मां छा के मां तुझो नौकर आहियां हिते बीठो आहियां स्कूटर बीठो थी स्कूटर ख्याल कर अरे वठु जान चले ख्याल कर हे तूं पाण रख पंहिंजे मालिक खे संभाले ॾे अरे खबर है मां के वठु हे रख रखो कीअं पोइ गाड़ी न मिलंदी कान गाड़ी कीअं न मिलंदी गाड़ी कान हलो गाड़ी कीअं न मिलंदी ना, गाड़ी नौकरी मां कढाए छॾंदो मां गाड़ी का हलो हलो गाड़ी कीअं कढाईंदुमि ना इन बख्शा तू भले मत बना जाडो दादा की रात वेडो हे टोकन तूं पंहिंजो संभाले पंहिंजे मालिक खे ॾे चो पाड़े जो जेको छोकिरो हुयो उहो आयो थी हल 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 करो गाड़ी छोकरो आयो थी नामूना गाड़ी काढो मत बड़ा गाड़ी काढो गाड़ी काढ वरी छो आयो गाड़ी काढ बाबा माखे टोकन ठीकु आहे घणा पैसा थींदा 50 रुपयो माखे टोकन पैसा न ॾींदो मत बड़ा पैसा न ॾींदो असांखे मस्त असांखे नौकरी मिली आहे हेर पैसा न ॾींदो ॿुधायां तूं हिते मूंखे बीहारे पर्ची न ॾींदा अस्सलाम वालेकुम ज़ाहिद भा वालेकुम सलाम अलीम बा छा हाल आहे खुश खुशा बारियूं बि ख़ैर वे यार हिन वलू जी मजाल ॾिठई गेट ते छा की वॾी बदतमीज़ी कई चयोमांसि मुंहिंजो हिते नालो आहे वॾी बदतमीज़ी कई हिन कार्ड ते उनखे इहा ख़बर न आहे त असां उनजे पार्क जे मालिक जाफ़र जा दोस्त आहियूं वलू खे हिकिड़ो चकमो ॾियूं या जाफ़र इनखे नौकरी मां कढे हाणे ॻाल्हि ॿुध मां तुंहिंजी ॻाल्हि सॼी सम्झी वियो हाणे हीअं कर या चाबी मटाए मूंखे ॾे पंहिंजी गाॾी जी ऐं मुंहिंजी चाबी तूं वठि बाक़ी उते का पासो वठी बीह त मां हाणे वलू सां ॾिस कहिड़ी ताज़ी तोखे वठि तुंहिंजी गाॾी कहिड़ी आहे मुंहिंजी गाॾी बीठी थी परे वञी नई गाॾी ज़ीरो हा यार हिनखे नौकरी मां कढाइणो थी ज़ाहिद ठीकु आहे ठीकु चङो हाणे मां हलायां थो दिलि जाए कदो हल बसि मां तुंहिंजो कढां बस अचे वलू कार्ड वठ अरे वलू हे बंगलो कीअं ठाहियो आहे असांजो हुनजो आहे हिन जेको मालिक आहे न असांजो सेठ हुनजो आहे जेको आदो हुनजी असांखे ठाराए ॾिनो आहे पैसा घणा ॾियां वलू 50 रुपयो ॾे 50 रुपए मुंहिंजे तरफ़ां चांहि पीजांइ तूं हाँ महिरबानी यार महिरबानी हाँ, पंहिंजो कार्ड महिरबानी वाह वाह
शाबाश 50 रुपए जो का दो शाबाश यार 50 रुपए चाह जो यो ओगड़ पिरी अजे नमूना कराई पोरी मा पैसा ना जान के 50 रुपए मथे रहियो फिर तारे दाबो भी थे ने मोजो दाबे ने के मारे मुझाए भी दे 50 रुपए माल का के जा मकान करा ना के वदी के दिनो मा तो खुश थी तो पीरा माके अजा वद के पाइंदो अरे एक रोक पी हाँ बोलो ये वटका मेहरबानी मेहरबानी 50 रुपए भी दे बाबा खोड़ खोड़ 50 रुपये ये गाड़ी मुझे कर ये है ना ये गाड़ी है मुझे चले तो ना है मुझे गाड़ी नहीं हुई खैर तो है छो ये अच्छा थोड़ी सी गाड़ी मुझे नहीं हुई है तो पुरानी गाड़ी है ना टोकन ये हुई ना तुझी गाड़ी चले हुआ तुझे दिमाग खराब है गाड़ी मुझे नहीं है हंड्रेड के चाबी 100 लगे थी 100 चाबी लगे थी चली हुई है सबा तू किए तो नौकरी कर रही हो ना ये है ना तुझी टोकन से अरे बाबा चले तू चाबी 100 के लगे थी चाबी तो लगे टोकन भी दो तो लगे टोकन गाड़ी और मुझे गाड़ी गाड़ी गई मां यार ओ ओने बागो का कायो वो बियो जो कोयो मग पैसा भी न पड़े फिर 50 रुपए मथे भी नहीं ओने बागो वो कायो घणो कर गाड़ी 50 तो के दे या 100 दे मुझी गाड़ी के दी तो आने हां मां गोलिया वटनो मां दिमाग खराब थी हल मालिक रे हल मासा मुझी गाड़ी तो गुम गई ओ नौकरी में कना तो कढई या छा भी लगते थी हल हल मुझे गाड़ी वठी दे हल सिद्धो थी हेलो वाके गाड़ी हथ करे दे हेलो बाबा ये फिटिंग सामो बिजली करा छॾ मुझी गाड़ी गुम कई थी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अबा ए अदा सामो जो लाइन किरी पया इन के कंडरा छरेस बिजली बंद आ सजी नो समझे इनके ठारा छरेस ठीक है ना ए बिजली सजी कंडा छरेस लाइन छिड़ी पया नो हिम्मत करे वठ आवो सर ये तो केड़ा मानू जे बिया तो काय बोलो सेटे टोकन पे तोर नंबर लागे ओने बागो एकड़ो वो गाड़ी हाणे तू बस कर हाणे मुथई ता मुजी गाल बुधो मां इन जे दिनम टोकन के गाड़ी नहीं बिया ठीक है ना गाड़ी मुजी नहीं आ सही हाणे हिनी मुके दिनी आ गाड़ी पुरानी बिया छ लाए केर भी को कायो आ बुधायो हाणे मनी मां जिम्मेवार आ या हे जिम्मेवार आ टोकन भी हिनी वट हर शे नी वट पोइ भी मुजी गाड़ी नहीं सही नहीं गुम कई तो मां न तो मैंने के मां के गाड़ी भराए जो वल्लू हे नंबर 18 हे नंबर 13 तू अने तो अंधो दियो जा वल्लू अला ने बागो ओ 50 रुपए मथे भी जाइयो मागे 100 रुपए करे नहीं जितो में हाणे के कोई मना 50 मथे रे त मना पर कम कितनी करे बेन जा तोखे मां केॾो चम जेको कम करे समझी सोची कम कजे ऐं इज़त वारो कम कजे न बागो pero माना मिले वो गाड़ी जे मां ते पैसा ना आडी तो ओ न करे वो करे बागो करे न तो साण मां छा तादी की हाणे ॿुधा हां वटना गाड़ी मार तो माल घर घर ॾिठो थी वञो तूं उहो तोखे गाॾी मोटा ॾींदो हाणे मला नहीं तो भाई हाणे तव्हां पहिरियों मूंखे फार कयो मुंहिंजो मसलो कीअं हल कंदो तव्हां छा कंदो हाणे अदा चतो ॾिठो आहे घरों जो को वठी अचे पोइ तोखे ॾींदासीं गाॾी हाणे मां मुतमैन थी वञा जिन जा ज़िम्मेदार तव्हां सही बाक़ी मां हिन मां तव्हां घणो कुझु करे छॾियो अथव वल्लू तादी ते अड़ी घुरे थो अदा तूं वञ पोइ तो शाम ते गाॾी मिली वेंदी ठीकु आहे साईं ठीकु आहे तूं वञ बसि मुंहिंजी गाॾी नहीं अथव हा बाबा तो गाॾी मिली वेंदी नड़ी असां तो गाॾी भरे ॾींदासीं बसि ठीकु आहे गाॾी मूंखे न मिली न वलू पोइ तुंहिंजो ख़ैरु न थी दीदासी गाड़ी वटे दीदासी अरे वल्लू तादी ते अड़ी घुरे थो दिलि चए थी ईअं लाहे करे तोखे बूट हणा तोखे कसम आहे तोखे छा चमुंडी मचो तूं बीहे गेट ते समझी सोचे ख़्याल करे बीजाए बिटो मोने भागो हुयो न वो बदलायो हुयो गाड़ी हल हल ॾिठो थी घरुनि जो काथे आहे घरुनि जो ओ न परे हल मूंसां हल अच ॾिसूं अच